हिजारी शहर में केतरे अरसे खां जेको आहे मुसाफ़िर खानो न आहे। स्कूली ॿार आहे ऐं उन खां अलावा जेके मुसाफ़िर जेके ईंदड़ वींदड़ सखर या खेपुर खां मुसाफ़िर ईंदा वेंदा आहिनि उहे तक़रीबन हितां जे हिजारी शहर जा जेके आहिनि उहे परेशान आहिनि। उन्हनि खे वॾे मुश्किलात जो सामनो करणो पए थो ऐं स्कूली ॿार जेके वापसीअ ते हिजारी शहर में जेके औरतूं या ॿार या मास्तरियाणियूं या उस्ताद जेके गर्मी जी तपश में ईंदियूं आहिनि उहे सवाइ बबुरनि ऐं कंहिं लोड़े जी पाड़ में वेहण खां सवाइ कंहिं बि जाइ ते नथी वेही सघनि। ऐं हिते अहिड़ो को छपिरो न आहे ठहियलु जिते औरतूं वेहनि ऐं जिते ॿार वेहनि या हिते पहिरियां हिकु मुसाफ़िर खानो ठहियलु हो जंहिंखे हुकूमत DC AC साहिबु ऐं बलदियाती हवाले सां डराए करे उनखे ख़तमु करायो। हाणे हिते मुसाफ़िर खानो न आहे। अचो त वधीक हितां जे ॻोठ हितां जे शहरी रवायतुनि खां पुछूं त मुसाफ़िर खानो न हुजण करे हुनखे केतिरी मुश्किलात थी रही आहे ऐं उन मुश्किलात खे हीअ कीअं मोड़ी रहे। अचो त वधीक हितां जे ॻोठनि खां पुछूं। दादा मूंखे ॿुधायो मुसाफ़िर खानो। अस्सलाम वालेकुम। मुसाफ़िर खाने लाइ वॾो मसइलो आहे। माण्हू ॿार बच्चो बीमार आहे, सभु परेशान आहे ऐं स्टाफ खां किलोमीटर पहुची था वञनि वीचारा। उनखे तप आहे, बुखार आहे, न वेहण जॻह न उस में बबुरनि हेठां कॾहिं बरसाति आहे कॾहिं छा आहे को मसइलो आहे उहो वीचारा उते ई परेशान उनखे सरू करे घुराए वञे। अच्छा हीअ जेको मुसाफ़िर खानो हिते ठहियलु उहो केतिरे अरसे खां ठाहियो वियो आहे? उहो हुनखे 5-6 साल थी विया आहिनि तक़रीबन। अच्छा हुनखे ठाहिण लाइ MPA या MNA या हितां जे कंहिं बस वारनि को अहिड़ो को शौक़ात ॾिनो आहे, नोटिस ॾिनो आहे? कंहिं बि न हुनखे शौक़ात या नोटिस कुझु बि ॾिनो आहे। उहे ईअं जीअं ड्राइव आहे त ड्राइव आहे हुनजी कंहिं पोइवारी कान कई आहे। न MPA न चेयरमैन न कंहिं मेंबर यूनियन काउंसिल जे कंहिं बि न। अच्छा जेके हितां स्कूल जे ॿार वेंदा आहिनि ऐं जेके सखर खां या खेपुर खां अची करे मायूं थोरे औरतूं ॿार उहे कहिड़ी जाइ ते वेंदियूं आहिनि? उहे सर बबुरनि हेठां वेठियूं आहिनि। छोकिरियूं वीचारियूं पढ़ण उहे शर्म हया जे करे वीचारे हेठि कंद कयूं बबुरनि वणनि हेठां वेठियूं आहिनि त उन लाइ को मुसाफ़िर करणु आहे त वेही उहे वीचारे अचनि या वञनि। उनजा मिट माइट परेशान। हितां जे MPA MNA खां तव्हां कहिड़ो मुतालबो करणु था चाहियो? असां MPA MNA चवंदा असांखे ॿियो त हिन वीचारनि न रोड ॾिनो आहे न रस्तो ॾिनो आहे न बिजली जा कार थियनि आहे। सिर्फ़ु असांखे इहो मुसाफ़िर खानो ठाराए ॾिनो वञे त जीअं असांजा बच्चा ॿार ऐं औरतूं असांजी इज़त एतिराम सां वञनि ऐं इज़त एतिराम अचनि। असां इहो पुरज़ोर मुताबिक़ वज़ीर आला खां था कयूं, गवर्नर खां था कयूं ऐं सिंध जे जेका सेक्रेटरी खां था कयूं त असांखे इहो यकदमि ठाराए ॾिनो वञे त जीअं असांजा बच्चा ॿार इज़त एतिराम सां वञनि ऐं इज़त एतिराम अचनि। असां इहो पुरज़ोर मुतालबो कयूं था ॻोठण सभु गॾु। अच्छा हीअ जेको मुसाफ़िर खानो जेको पहिरियां ठहियलु हुयो या अञा न ठहियो आहे मुसाफ़िर खानो या ठारायो वियो आहे? अॻ में हुयो ठहियलु पोइ हाणे ख़तमु थी वियो। अच्छा उहे ॿार जेके सखर या खेपुर या स्कूली ॿार उहे कहिड़ी जाइ ते वेंदा? उहे हाणे हितां जे MPA MNA सैयद फज़ल शाह गिलानी ऐं साईं साजिद अली मोहम्मद साहब जे छा मुसाफ़िर खाने वारा छा चवंदा? वो नहीं मुझे ऐसा सारे वाला फिजल के केरे मेरे ने जा है तो तक जा सा का के असां मुसाफ़िर खानो बार करके दे असां की सहूलियत दी है पुरज़ोर अपील। जीअं तव्हां ॿुधो त हिते हिजारी शहर में केतिरी अरसे खां मुसाफ़िर खानो लाइ ईंदड़ वींदड़ स्कूली ॿार थोरे या मुसाफ़िर जेके ईंदा वेंदा रहंदा आहिनि उन्हनि खे तमामु सख़्तु मुश्किलात थी रही आहे। हितां जा जेके MPA MNA चूंडियल नुमाइंदा आहिनि मुसाफ़िर खाने लाइ कोई बि क़दम न खणी रहिया आहिनि। आख़िर हिन आवाम जो लोक अहिड़ो आहे। हितां जा जेके रवायती इहो बि ॿुधायो त MPA MNA खे ऐं ॿिनि बस वारनि खे केतिरा ई दफ़ा अर्ज़ु कयो आहे उन्हनि अञा ताईं मुसाफ़िर खानो न ठारायो आहे ऐं हिते जेको मुसाफ़िर खानो ठहियलु हो उनखे ठाराए करे उहा ज़मीन जेका आहे कबैली ज़मीन कई वई आहे ऐं जेके हिन वक़्तु जेके ॿार स्कूली ॿार ईंदड़ वींदड़ मुसाफ़िर जेके वेंदा आहिनि उहे कीअं बबूर हेठां वेंदा आहिनि उन्हनि जे लाइ कोई अहिड़ो छपिरो बि न आहे ठहियलु जिते स्कूली ॿार वेही सघनि। हितां जे रहंदड़ रवायतुनि वधीक MPA MNA ऐं ॿियनि बस वारनि खां मुतालबो कयो त असांखे मुसाफ़िर खानो ठाराए ॾिनो वञे जीअं असांजा ॿार जेके आहिनि सुकून जो साह खणनि। कैमरामैन इम्तियाज़ दस्ती सां गॾु निहाल दस्ती सोच जी वीडियो सरी मीनो।